जब तक मुतालबात तस्लीम नहीं होंगे तब तक हम वहाँ बैठे रहेंगे। देखें उससे आगे का मैंने पहले कहा है कि अगर रोड से नहीं मसला हल होता है तो फिर हम रेलवे ट्रैक्स को भी बंद करेंगे और हम कोशिश करेंगे कि जब तक चीज़ें हमारी हल नहीं होती कोई भी चीज़ जोन सी है वो जो है प्रॉपरली जोन से है फंक्शंस नहीं करे जब तक कि हमारी चीज़ें नहीं हो। असांजो जेको मुतालबा आहिनि चारनि 26 आइनी तरमीम है, पीका एक्ट है, कॉर्पोरेट फार्मिंग है, 6 कैनाल आहिनि जिते बि गैर आइनी गैर कानूनी कमु थिए थो उन जे ख़िलाफ़ असीं रोडनि ते आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला असांजो धरनो कामयाबु ईंदो ऐं गैर कानूनी गैर आइनी कैनालनि खे ख़तमु करे कॉर्पोरेट ज़मीन की कैंसिलेशन ऐं ॿिया मामला जंहिं करण खां अॻु में असीं न उथंदासीं। असांजी जहाज़ आहे इंशाअल्लाह इसमें हर कुर्बानी ॾियण लाइ असीं तयार आहियूं। हक़ीक़ी माने में सिंध जो अवाम ही तहरीक हलाए चुको आहे ऐं सिंध जो अवाम ख़ुदि साख्ता पंहिंजो लीडर पाण बणिजी छो जो पॉलिटिकल फैब्रिक जेको आहे कंप्रोमाइज़ थी चुको आहे। इन लाइ सिंध जा माण्हू अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे सिर पाण रोडनि ते अचण लाइ तयारु आहिनि। असां पूरा उम्मीद ना पूरा अज़म आहियूं छो त असांखे इहे मामला ॾिसणा आहिनि जिथे असांजे मुल्क जी तरक़ी ऐं सूबे जी जेकी आहे तरक़ी जी ॻाल्हि हुजे। तव्हां ॾिसो था चाहे हो कैनाल्स जो इशू हुजे चाहे हो एग्रीकल्चर फार्मिंग जो मसलो हुजे या कारूझर जे पहाड़नि जे वेकिरो जो हुजे। तव्हां ॾिसो था त रियासत जेकी आहे तमामु गैर मुनसिफ़ाना ऐं गैर मनसूबाबंदी सां गॾु जेको आहे फ़ैसिला करे थी पई। ॻाल्हि इहो त रुगो कैनाल ताईं मामिलो न आहे, हाणे सॼी सिंध ते कब्ज़ो कयो पियो वञे। 12 माण्हू घुराए सर्वे कए किथे पेट्रोल आहे किथे गैस आहे ऐं सिंध में सोन बि आहे उहो सोन असांजो खणनि था। सिंधू मां कैनाल कढणु माना सिंध जे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। असां सम्झूं था त जेके कुवतूं ही कैनाल कढणु चाहिनि थियूं हक़ीक़तन इहे पाकिस्तान जूं दुश्मन कुवतूं आहिनि ऐं असां वकील इन करे गॾु थिया हूं ऐं वकील ही जेको धरनो हणी रहिया आहिनि उन्हनि जो असुलु मक़सदु सिंधू मां इहे कैनालनि जो मनसूबो ख़तमु थिए त जीअं पाकिस्तान मज़बूत थिए। तेसीं धरनो लॻल हूंदो जेसीं इहे कैनालनि जी जेका आहे ठाहिण जी जेसीं बंदि नथा कनि ऐं इहो नथो अचे अगरि ऑर्डर तेसीं असां हुते धरनो हणी वेही रहंदासीं। उते पहुची करे जेकॾहिं असांखे नतीजो न मिलियो त ट्रैक बि बंदि थींदा ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे असां बंदरगाह बि बंदि कंदासीं ऐं असां पंजाब ऐं सिंध जी जेका सरहद आहे उहा मुस्तक़िल करण जो अज़म खणी उते पहुता आहियूं। सुठो पंजाब लाइ इहो आहे त मञी वठे। ओतिरे ताईं तव्हां ॿ खां न उथंदासीं जेतिरे ताईं कोई नोटिफिकेशन वापसि वठनि। हीअ धमकियूं ॾियनि था बम धमाका थींदा, हीअ धमकियूं ॾियनि था तव्हांजे मथां हमला थींदा। बमनि लाइ बि तयारु आहियूं, हमलनि लाइ बि तयारु आहियूं लेकिन कैनाल एनी आहे उन ठाहिण ॾींदासीं।